ख़बर शामिल करियूं था टंडो मोहम्मद खान का ब्यूरो चीफ मुज़फ़र अली बिरोही की रिपोर्ट के मुताबिक हिटड़ी बाईपास हैदराबाद वेझो आल सिंध बिरोही ताज जे सदर मीर मुज़फ़र खान बिरोही के मान में हिटड़ी बाईपास हैदराबाद वेझो शानदार इस्तक़बाल कयो वियो। सिंध बिरोही ताज जे सदर के अजाणो ॾिनो वियो। बिरोही ताज ज़िला हैदराबाद जे सदर अली अकबर बिरोही, हाफ़िज़ नज़ीर बिरोही, इमरान बिरोही, परवेज़ बिरोही, डॉक्टर करीम बख्श बिरोही, असगर बिरोही, असदुल्ला बिरोही, ज़िला प्रेस सेक्रेटरी दानी बख्श बिरोही ऐं बिरोही इताज जे अॻुवाणनि उहिदेदारनि पारां आल बिरोही ताज जे सरवाण मीर मुज़फ़र खान बिरोही जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। और मौके ते आल सिंध बिरोही ताज जे सदर मीर मुज़फ़र बिरोही चयो त समूरी बिरोही क़ौम जे हर ॾुख सुख में सांस गॾु आहियां। बिरोही बिरादरी जा माण्हू मुंहिंजो सरमायो आहिनि। हाणे बिरोही बिरादरी जा माण्हू पाण खे अकेलो न सम्झनि। संदन दफ़ा लाइ मूं ऐं मुंहिंजी समूरी टीम सांस गॾु आहे ऐं रहंदी। बिरोही क़ौम ने दड़की न आहे। संदन ॾुख सुख में असां गॾु आहियूं। समूरे सिंध जा बिरोही हिक ॿिए सां एको ऐं ॿधी करे मुतहिद थी चुका आहिनि ऐं बिरोही क़ौम उहा क़ौम आहे जेका महिमान नवाज़ी समेत अमन भाईचारे लिहाज़ कुर्ब ऐं बर्दाश्त करण वारी क़ौम तहत पंहिंजो नालो रोशन कयो आहे। असांजी क़ौम हिकु सुॼा क़ौम आहे। बिरोही ताज अॻुवाण वधीक चयो त आउं समूरी बिरोही क़ौम जो शुक्रगुज़ार आहियां। संदन तोराइतूं आहियां जिन मुंहिंजे मान में अजाणो ॾिनो, मूंखे इज़त बख़्शी, मूं ते एतमाद करे बिरोही ताज मंज़म करण में पंहिंजो सरगर्मियूं तेज़ करे बिरोही ताज के कामयाब कयो आहे। आल सिंध बिरोही ताज जे सरवाण मीर मुज़फ़र बिरोही जे मान में तकरीब में ज़िले हैदराबाद जे सदर अली अकबर बिरोही, हाफ़िज़ नज़ीर बिरोही, इमरान बिरोही, परवेज़ बिरोही, डॉक्टर करीम बख्श बिरोही, असगर बिरोही, असदुल्ला बिरोही, ज़िले प्रेस सेक्रेटरी दानी बख्श बिरोही ॿियनि उहिदेदारनि पारां आल बिरोही ताज जे सदर जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। संदसि अजाणे में बिरोही ताज जे अॻुवाणनि मीर मुज़फ़र बिरोही, आलिम बिरोही, रईस लुत्फ़ुल्ला बिरोही पंहिंजे गॾियल बयान में चयो त बिरोही ताज पारां सॼी बिरोही क़ौम समेत इंसानज़ात जी ख़िदमत करण असांजी ओलिन मक़सद आहे, जंहिंजो वचन कयो वियो आहे। असांजी जिदोजहद जारी रखी ताज जे सदर खिताब कंदे मां सॼी बिरोही क़ौम जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूं मथां एतमाद रखी वॾी इज़त ईमान ॾिनो आहे। हैदराबाद जे अॻुवाणनि जी इताद के भरपूर निभायो आहे। संदसि महिनत साराह जोगी आहे। मौके जे आलिम बिरोही, रईस लुत्फ़ुल्ला बिरोही ॿियनि पिणु ख़िताब कयो। अजाणे तकरीब में कोठाईंदड़ बिरोही बिरादरी जे माण्हुनि आयलनि महिमाननि मथां गुलनि जी वर्का करे समूरनि आयलनि जो